न्यू सईदाबाद बसा लागू कत्ल थियल औरत सां कारिन जी तहमत मड़ी। न्यू सईदाबाद वेझो हमरा बेदर्दी सां कत्ल। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ अब्दुल वाहिद बुरला में नामैलूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदन हुसैन बख्श पुट वज़ीर रिंद खे गोलियूं हणी कत्ल करे फरार थी विया। वाक़े बाद सवें ॻोठाणा पहुची विया। इतलाह ते न्यू सईदाबाद पुलिस पहुची लाश तहलका अस्पताल न्यू सईदाबाद आंदो, जिते कत्ल थियल हुसैन बख्श रिंद जे भाउ नबी बख्श रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बसा लागू असांजी बिरादरी जी माण्हुनि बलोचिस्तान जी रायशी रिंद बिरादरी जे अली शेर रिंद, लाल खान रिंद, दर मोहम्मद उर्फ दोरो मुंहिंजे भाउ मथां कूड़ो कारियन जो इल्ज़ाम हणी हिक औरत खे क़त्ल करे छॾियो हुयो। जंहिं बाद असांखे धमकियूं ॾेई 10 लख घुरी रहिया हुआ। न ॾियण ते ख़तरनाक नतीजनि जूं धमकियूं पिणु ॾींदा रहिया हुआ, जिन अॼु हमलो करे मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो आहे। आख़िरी इतलाह ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। बलोचिस्तान जे सिस्टम जो तव्हांखे ख़बर आहे, हेॾी कारी जो हरू भरू न्याणी खे मारे पैसा वसूल कंदा। पाण वटि इहो सिस्टम आहे ई कोन, पाण वटि इहो असां ॿुधो बि कोन। हाणे उन्हनि छोकिरी हुते मारे छॾियो, हिते इहो 2-3 न्यापा मोकिलियूं त असांखे जेको आहे तव्हां पैसा एतिरा ॾियो, 5 लख 10 लख ॾियो, न त तव्हांजो जेको आहे ॿाहिरि जेको आहे भाउ असां कारोबारी करे मारे उहो तव्हांजो हेॾे ईअं कारोबार आहे। भई असां वटि हिते इहो सिस्टम कोन्हे, न असां कंदासीं।